इहो ॾींहुं कमु खटे ई नथो कमु। अड़े कुंवार हेॾे आ। जी मम्मा। निणान खे फोन करेसि सुभाणे ॾाॾे जो श्राद्ध अथई त अची खाई वञे न्याणीअ जी। ॾिस कीअं बूथ ॿरीयुसि निणान जे नाले सां। पुट निणानूं घर जूं लक्ष्मी हूंदियूं आहिनि, बरकत पवंदी आहे। पुट निणानुनि जे अचण सां तुंहिंजी और तुंहिंजे घोट जी तरक़ी थींदी न, त फोन करेसि त अचे खाई वञे सुभाणे। अच्छा लॻायांसि थी। हेलो हा बुआ, सुभाणे हो बाबा जो श्राद्ध आहे न, त अची न्याणी खाई वञिजो। मम्मी पई चए मूंखे फोन लॻाई अथई, तोखे मां तुंहिंजी निणान लाइ चयो मैं न फोन लॻाइसि की मुंहिंजी निणान ॾे फोन लॻाई। मम्मा मुंहिंजी और मुंहिंजे घोट जी तरक़ी छो थिए? तव्हांजी बि त तरक़ी थियणी खपे न, बुआ बि त हिन घर जी लक्ष्मी आहे। पुट हाणे तूं मुंहिंजी तरक़ीअ जी ॻाल्हि कई अथई त ॿुध, मां त तुंहिंजे भले लाइ पई चवां की तुंहिंजी निणान ईंदी त थोरा घटि ताम ठहंदा। हाणे तूं मुंहिंजी निणान खे फोन कई अथसीं त हाणे तूं 3-4 ताम अञा वधाए। तरक़ीअ लाइ महिनत खपंदी आहे। मुंहिंजी तरक़ी थी चाहीं न, हाणे महिनत कर तूं, मुंहिंजी तरक़ी थींदी। हा अरे यार मम्मा, अॼुकल्ह सम्झनि अलाए छा थियूं पाण खे। असां बि घटि आहियूं या ससु आहियूं ससु। हा तरक़ी थी करे मुंहिंजी वॾी आई आहे।